मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो म्यूनिसिपल कमेटी जेका करोड़े रुपया बजट हुजण बावजूद भी शहर के सफ़ाई करण त परे जी ॻाल्हि, पर किचरे के खणण वारा वॾी क़ीमत में वरतल रिक्शा बि नाकारा बणिजी विया। हुननि रिक्शनि जो माहवार तेल ऐं मरम्मत जे ख़र्चनि जा वाउचर ठाहिया वञनि था। म्यूनिसिपल में जेके पक्का मुलाज़िम आहिनि उहे ड्यूटियूं छो नथा कनि? उन्हनि खे वीज़ा ते कंहिं मोकिलियो आहे? उन्हनि जी पघारुनि मां माहवार कटौती कंहिं जे अकाउंट में वञे थी? शहर जी सफ़ाई जो कूड़ो ड्रामो छो थो कयो वञे? शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जंहिंमें कचेरो रोड, सियाल मोहल्ला, साबुण चौंक गंदगी जे ढेर में मुब्तला। सफ़ाई न थियण जे करे केतिरियूं बीमारियूं जन्म वठनि थियूं। नमाज़ लाइ वञण वक़्तु नालियुनि जो गंदो पाणी लॻण सबबि कपिड़ा नापाक थी वञनि था। अच वञ में केतिरियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जेकर हिकु ॾींहुं को स्वीपर अचे थो त वरी हफ़्ते जा हफ़्ता ग़ाइब। मोरो जी अवाम काॾे वञे, कंहिंखे दांह ॾिए?